बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से अगर तहां जी ख़िदमत में दोस्तों अॼु सबक 17 दर्जे 8 मां जंहिंजो उनवान आहे पाकिस्तान जूं मौसमूं। पहिरें इन सबक जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जे लफ़्ज़ माञा ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे सबक जे लफ़्ज़नि जूं माञाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे आब हवा माना मौसम, लफ़्ज़ बनावत माना जोड़ जुग, लफ़्ज़ बयाबानी माना मैदानी, लफ़्ज़ ख़ारिज माना निकतल, लफ़्ज़ दाब माना दबाव या ज़ोर, लफ़्ज़ डुकार माना अणहूंद या अणाठ, लफ़्ज़ रुख माना मुँह या तरफ, लफ़्ज़ साहिली पट्टी माना सामूंडी किनारो, लफ़्ज़ तिब्बई माना मादे या ज़ाहिरी या कुदरती, पोइ लफ़्ज़ आहे मुताबिक माना बराबर या क़बूल थियण जोॻो, पोइ लफ़्ज़ आहे कुदरत माना अल्लाह ताला, लफ़्ज़ अनेक माना घणाई, लफ़्ज़ ख़ितो माना इलाइक़ो, लफ़्ज़ मुश्तमिल माना गॾियल या शामिल, लफ़्ज़ पद माना दर्जो, पोइ लफ़्ज़ आहे जज़ब माना चूहण, लफ़्ज़ भेट माना मुक़ाबले, पोइ लफ़्ज़ आहे भाङो माना हिस्सो, लफ़्ज़ इज़ाफ़ो माना वाधारो। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, पाकिस्तान जे मौसमनि जा नाला ॿुधायो। जवाब, पाकिस्तान जे मौसमनि जा नाला हेठि ॾिजनि था। नंबर पहिरियों ऊन्हारो, नंबर ॿियो सरउ, नंबर टियों सियारो, नंबर चोथों बहार। नंबर ॿियो सवाल, पाकिस्तान में आब हवा जे लिहाज़ खां केतिरा भाङा आहिनि। जवाब, पाकिस्तान में आब हवा जी लिहाज़ खां 4 भाङा आहिनि जेके हेठि ॾिजनि था। नंबर पहिरियों जाबलू सिलसिला, नंबर ॿियो मैदानी इलाइक़ा, नंबर टियों साहिली इलाइक़ा, नंबर चोथों बयाबानी इलाइक़ा। नंबर टियों सवाल, उतरें इलाइक़नि में मौसम थधी छो हूंदी आहे। जवाब, उतरें इलाइक़नि में जाबलू सिलसिला घणा हुजण करे बर्फ़बारी बि घणी पवंदी आहे, तंहिं करे हिते सियारे जी मौसम डिघी थींदी आहे ऐं मौसम थधी हूंदी आहे। नंबर चोथों सवाल, पाकिस्तान में सभ खां वधीक बरसाति कहिड़े इलाइक़े में पवंदी आहे। जवाब, पाकिस्तान में सभिनी खां वधीक बरसाति उतरें इलाइक़े में पवंदी आहे। नंबर 5 सवाल, मैदानी इलाइक़नि जी मौसम कहिड़ी हूंदी आहे। जवाब, मैदानी इलाइक़नि जी मौसम गर्मीअ में तमामु गरम ऐं सर्दीअ में चङी थधी रहंदी आहे। नंबर 6 सवाल, साहिली इलाइक़े खे कहिड़े नाले सां सॾिबो आहे। जवाब, साहिली इलाइक़े खे इंडस डेल्टा चयो वेंदो आहे। नंबर 7 सवाल, पाकिस्तान जे साहिली इलाइक़नि में घिम कहिड़नि महीननि में थिए थी। जवाब, पाकिस्तान जे साहिली इलाइक़नि में घिम अप्रैल खां सेप्टेम्बर ताईं थिए थी। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखी जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि
दाब, तिब्बई, मुताबिक, बनावट, बयाबानी, आब हवा, साहिली पट्टी, ख़ारिज, ॾुकार, रुख। जी दोस्तों हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे दाब माना दबाव। जुमिलो लिखंदासीं ऊन्हारे में समुंड ते हवा जो दाब वधीक थिए थो। पोइ लफ़्ज़ आहे तिब्बई माना कुदरती। जुमिलो लिखंदासीं पाकिस्तान खे चइनि तिब्बई भाङनि में विरहायो वियो आहे। पोइ लफ़्ज़ आहे मुताबिक माना बराबरि। जुमिलो लिखंदासीं सलीम जी ॻाल्हि मुताबिक असलम अची पहुतो। पोइ लफ़्ज़ आहे बनावट माना जोड़ जुक। जुमिलो लिखंदासीं हर इलाइक़े जी तिब्बई बनावट मुख़्तलिफ़ आब हवा वारी हूंदी आहे। पोइ लफ़्ज़ आहे बयाबानी माना मैदानी। जुमिलो लिखंदासीं बयाबानी इलाइक़ा रेगिस्तानी इलाइक़नि खे चइबो आहे। पोइ लफ़्ज़ आहे आब हवा माना मौसम। जुमिलो लिखंदासीं पाकिस्तान जी आब हवा तमामु सुठी आहे। पोइ लफ़्ज़ आहे साहिली पट्टी माना सामूंडी किनारा या सामूंडी इलाइक़ो। जुमिलो लिखंदासीं साहिली पट्टी पाकिस्तान जे ॾखण में आहे। पोइ लफ़्ज़ आहे ख़ारिज माना निकितल। जुमिलो लिखंदासीं अकरम खे नाफ़रमानीअ सबबु स्कूल मां ख़ारिज कयो वियो। पोइ लफ़्ज़ आहे ॾुकार माना अणहूंद या अणाहठ। जुमिलो लिखंदासीं थरपारकर में ॾुकार पइजी वियो आहे। पोइ लफ़्ज़ आहे रुख माना मुंहुं या तरफ़। जुमिलो लिखंदासीं हवा जो रुख मटिजी वियो आहे। जीम हेठि ॾिनल खाल भरियो। जी दोस्तों हाणे खाल आहिनि इन्हनि खे भरींदासीं। नंबर पहिरियों खाल पाकिस्तान में सभ खां वधीक गर्मी खाल महीननि में थिए थी। खाल में लिखंदासीं मई खां सेप्टेम्बर। नंबर ॿियो खाल बलोचिस्तान जे खाल साहिली पट्टी बि हिन इलाइक़े में अचे थी। खाल में लिखंदासीं मकरान जी। नंबर टियों खाल सिंधू माथिरीअ जे खाल इलाइक़े में बरसाति घटि पवे थी। खाल में लिखंदासीं ॾखण जी मैदानी। नंबर चौथों खाल बलोचिस्तान जी साहिली पट्टीअ में खाल महीना तमामु गर्म थियनि था। खाल में लिखंदासीं अप्रैल खां सेप्टेम्बर। नंबर पंजों खाल पाकिस्तान जे सूबे पंजाब में खाल रेगिस्तानी इलाइक़ो आहे। खाल में लिखंदासीं चोलिस्तान। नंबर छहों ऐं आख़िरी खाल सिंध में खाल नाले सां रेगिस्तानी इलाइक़ो आहे। खाल में लिखंदासीं थर। दाल हेठि ॾिनल जुमिला पढ़ी ॾिनल जवाबनि मां दुरुस्त जवाब ते टिक यानी दुरुस्त जो निशान लॻायो। जी दोस्तों हाणे जुमिला पढ़ंदासीं। जुमिलो नंबर पहिरियों पाकिस्तान जे उत्तर वारनि इलाइक़नि में मौसम डिघी थिए थी। गर्मीअ जी, बहार जी, सरउ जी या सियारे जी। दुरुस्त जवाब आहे सियारे जी। सियारे ते टिक कंदासीं। जुमिलो नंबर ॿियो पाकिस्तान जी उत्तर ओलह वारो इलाइक़ो मुश्तमिल आहे रेगिस्तानी सिलसिले ते, साहिली इलाइक़े ते, मैदानी इलाइक़े ते या जाबलू सिलसिले ते। दुरुस्त जवाब आहे जाबलू सिलसिले ते। हिन ते टिक कंदासीं। जुमिलो नंबर टियों पाकिस्तान में
सभ खां वधीक बरसाति पवे थी। थर में, कोहिस्तान में, उत्तर वारनि जाबलू इलाइक़नि में, चोलिस्तान में। दुरुस्त जवाबु आहे उत्तर वारनि जाबलू इलाइक़नि में। इन ते टिक कंदासीं। जुमिलो नंबर 4, कराचीअ खां ऋण कच्छ ताईं मींहं पवनि था। चौमासी जा, मुंदाइता, सियारे वारा, मींहं पवे ई कोन। दुरुस्त जवाबु आहे चौमासी जा। इन ते टिक कंदासीं। नंबर 5 जुमिलो, ऊन्हारे जी मौसम में ज़मीन जे भेट में हवा जो दाब वधीक थिए थो। जबलनि ते, समुंड ते, मैदानी इलाइक़नि ते, दरियाहनि ते। दुरुस्त जवाबु आहे समुंड ते। हिन ते टिक कंदासीं। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जूं धार धार मानाऊं लिखो। लफ़्ज़ आहिनि खाधो, हार, खारो, छिको, ठार, नार। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं धार धार मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे खाधो माना ताम या खोराक। लफ़्ज़ आहे हार माना माल्हा या कंडी या लड़ी। पोइ लफ़्ज़ आहे खारो माना जानवरनि खे गाह ॾियण लाइ काठियुनि जी ठहियल शइ। पोइ लफ़्ज़ आहे छिको माना शयुनि खे रखण लाइ नोड़ियुनि जो ठहियल गोल। पोइ लफ़्ज़ आहे पाणी माना आब। पोइ लफ़्ज़ आहे ठार माना थध। पोइ लफ़्ज़ आहे नार माना मथां ई जाइ ते पाणी पहुचाइण लाइ हिकु क़िस्म जो थाम। वाव, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी सम्झाणी ॾियो। लफ़्ज़ आहिनि अनेक, ख़ितो, माथिरी, चौमासो, रेगिस्तान, बयाबान, कोहिस्तान। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जी सम्झाणी या माना लिखंदासीं। लफ़्ज़ अनेक सम्झाणी घणाई या बेशुमार। लफ़्ज़ तिबी बनावट सम्झाणी ज़ाहिरी जोड़ जुक। लफ़्ज़ ख़ितो सम्झाणी इलाइक़ो। लफ़्ज़ माथिरी सम्झाणी वादी। लफ़्ज़ चौमासो सम्झाणी बरसाति जी 4 महीननि वारी मुंद। लफ़्ज़ रेगिस्तान सम्झाणी वारीअ वारो इलाइक़ो। लफ़्ज़ बयाबान सम्झाणी मैदान। लफ़्ज़ कोहिस्तान सम्झाणी जाबलू इलाइक़ो। नोट यादि रखो, मौसम खे सिंधीअ में मुंद ऐं रुत बि चइबो आहे। जी दोस्तों, हाणे सरगर्मी आहे बर्फ़बारीअ वारनि इलाइक़नि जे बारे में पंहिंजी ॼाण मूजिबि मुख़्तसिर नोट लिखो।